अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो A4 JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था A4 JDO न्यूज़ जे रिपोर्ट दिलदार चांडियो जी। लाड़कानी में आसपा डेंटल कॉलेज में क़त्ल थी वियल डॉक्टर निमृता कुमारी जे खून सां इंसाफ़ न थियण ऐं उन जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ STP तरफ़ां सकण सहाफ़ी चौक ते एहतजाज करे बुख हड़ताल कैंप लगाई वई, जिन में STP ज़िले नवाबशाह जो सदर निसार अहमद कीरियो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद रफ़ीक मल्लाह, अब्दुल क़ादिर जीलानी, शाहनवाज़ कीरियो, बुढ़ल मक्सी मोहम्मद अयूब खोसो ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त पसंद पार्टीअ पारां असां अॼु जेके एहतजाजी अलामती बुख हड़ताल कई आहे, असांजो मक़सदु आहे त चानका मेडिकल कॉलेज में जेके डॉक्टर निमृता खे क़त्ल कयो वियो आहे, असीं चाहियूं उन्हनि जे जेका सो काफ़ी महीना गुज़रण जे बावजूदि अॼु ताईं हुन जे क़ातिलनि खे न गिरफ़्तार कयो आहे, न वाइको कयो आहे, न क़त्ल जे सबबनि खे वाइको कयो आहे। जॾहिं त को बि क़त्ल बिना सबब ई न थींदो आहे त असीं इहो मुतालबो था कयूं सिंध तरक़ी पसंद पार्टीअ पारां त डॉक्टर निमृता जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। 2 महीना खनि थींदा आसपा डेंटल कॉलेज में सिंध जी होनहार शागिर्दियाणी डॉक्टर निमृता कुमारी, जंहिंखे वॾी बेदर्दी सां हुनजो रेप करे हुनखे शहीद कयो वियो आहे, उन में उतां जी इंतिज़ामिया मुलविस आहे ऐं सिंध जो वॾो वज़ीर तइलीम जो वज़ीर त हिननि जो आहे ई कोन। सिंध हुकूमत उन ते का बि बयानु ॾियण जे लाइ तयारु न आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी इंसानी हक़नि जी आलमी तंज़ीमुनि खां अक़वाम मुतहिदा, यूनाइटेड नेशन, यूरोपी नेशन, इंसानी हक़नि जी आलमी तंज़ीमूं उन्हनि खां इहा घुर थी करे त शहीद निमृता जे क़ातिलनि खे वाक़ो करे उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। असां शुरू खां वठी सिंधी माण्हुनि जे नंगनि ऐं दंगनि जी मुहाफ़िज़ रही आहे। उन सॼे तसलसल खे बरक़रार रखंदे जॾहिं बि तइलीमी इदारनि जे अंदरि, पोइ चाहे उहो नवाबशाह में जेको आहे सो फरज़ाना जमाली जो मसइलो हुजे, चाहे नाइला रिंद जो मसइलो हुजे, चाहे हींअर मौजूदा जेको आहे सो निमृता जो मसइलो हुजे, ऐं खोड़ अहिड़ा ॿिया बि जेके किरदार आहिनि जिन सां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते के पीर मीर वग़ैरह अहिड़े क़िस्म जूं नाजायज़ियूं कनि था पिया। तरक़ी पसंद पार्टी पंहिंजे वित वसार उन्हनि जॻहियुनि ते पहुचे थी, उन्हनि जी मालिकी करे थी, मज़ाहमत करे थी। जंहिंजो नाहक खून करे ऐं हेसी ताईं उन जा क़ातिल गिरफ़्तार न आहिनि कया विया, त फौरी तौर ते डॉक्टर निमृता जा क़ातिल गिरफ़्तार थियणु खपनि। ऐं असां सम्झूं था त हीअ सिंध में औरतुनि जी तइलीम जे ख़िलाफ़ु हिकिड़ी ख़तरनाक भयानक साज़िश आहे ऐं तरक़ी पसंद पार्टी उन साज़िश खे नाकाम करण जे लाइ मुसलसिल जिदोजहद करे पई। सिंध जी न्याणी जेका उते कंहिं इदारे में माउ पीउ छॾे वञनि त उनखे तहफ़ुज़ उन वाइस चांसलर VC करप्ट VC जिन जे करे अॼु निमृता जा क़ातिल हेतिरा ॾींहं थी विया आहिनि, पर अञा ताईं को हिकिड़ो क़ातिल बि कोन गिरफ़्तार थियो। हा, सिंध जी इहा रवायत रही आहे त सिंध जे कंहिं बि असली सिंध जी न्याणी हुजे या सिंध जो को नौजवान शहीद हुजे, उन जा क़ातिल कंहिं बि सूरत में, पर इहो STP वाज़े ऐं चिटो मौक़िफ़ रखियो आहे त डॉक्टर क़ादिर मक्सी ऐं STP या कारकुन जेसीं ताईं निमृता जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं सुख जो साह न खणंदा।